कंहिंखे बि न, सभु चोर आहिनि। पीपल्स पार्टी चोर, मुस्लिम लीग नून चोर। असां वोट त पहिरों यको पीपल्स पार्टी खे ॾींदा आयासीं। मूंखे जेको बि माना पंहिंजो पैसा ॾींदो मां वोट उन खे ॾींदुमि। हे मुंहिंजा वोट आहिनि, माना 11 वोट आहिनि साईं। असांजा जेके वोट आहिनि माशाल्लाह उनजा मोहम्मद उस्मान ॻोल्हे जा आहिनि। वोट कंदासीं पीर पागारे जे हुकुम सां, जे लाइ पीर पागारो चवंदो उनखे असां वोट ॾींदासीं। पोइ पीर पागारो जखराणी जे लाइ चवे त बि उनखे ॾींदासीं, जे सूमरे जे नाले चए त बि उनखे ॾींदासीं। जनरल इलेक्शंस 2024 पूरे पाकिस्तान जी जैकबाबाद ज़िले में भी तमाम पार्टीज़ पारां इलेक्शन मुहिम तेज़ कई वही है, जैमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक लब्बैक, JUI, जमायत इस्लामी और कुछ आज़ाद उम्मीदवार PS ऐं NA ते जेको आहे उहे कम्पीट करे रहा आहिनि। अॼु जी हिन रिपोर्ट में असां हिकु सर्वे कंदासीं त जैकबाबाद जा जेकी आवाम आहे, जेके माण्हू आहिनि, उहे PS ऐं NA ते कंहिंखे वोट कंदा? कंहिंखे बि न, सभु चोर आहिनि। पीपल्स पार्टी चोर, मुस्लिम लीग नून चोर, ॿिया जेके बीठा आहिनि कहिड़ा चङा मुड़िस आहिनि। सभु चोर आहिनि। शहर जो सत्योनाश थियल आहे, कुझु शइ बचियल न आहे। लुट मार कब्ज़ा खोरी, हे तव्हां ॾिसो, ॾेखारो आवाम खे पंहिंजे चैनल जे थ्रू। हे केॾियूं बाज़ारनि में रशियूं, हे सभु सोड़ा करे छॾिया अथऊं। सभु विकिर मंडी लॻी पई आहे। त सियासत कोन्हे, सिर्फ़ु ठगी वारो ठाहे। सभु डिफॉल्टर आहिनि। सो उन खां बहितर आहे पंहिंजो ज़मीर जो सौदो माण्हू न करे, कंहिंखे वोट ॾेई पाण खे गुनाहगार न करे, आज़ादु पाण खे रखे, वोट ॾियणु वञे ई न। सर PSC 1 ते असां वोट कंदासीं मोहम्मद उस्मान ॻोल्हे खे। असां भाउ बि आहे, दोस्त बि आहे, असां अॾो की कमकार जी इंजी उनजी। असांजा जेके वोट आहिनि माशाल्लाह उनजा मोहम्मद उस्मान ॻोल्हे जा आहिनि। साईं असां वोट त पहिरों यको पीपल्स पार्टी खे ॾींदा आयासीं। हाणे एतिरे क़दुरु आहे जो एॾी महांगाई थी वई आहे, जो असां ग़रीबनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। ईमानदारी ख़ुदकशी ते अचे बीठा आहियूं। माना हाणे चवंदा नंढा ॿार माण्हू कूड़े त लानत आहे, माना असो खाइण कान आहे न। हाणे असां हे मुंहिंजा हे कारड आहिनि, हे ॾिसो साईं, हिन खे भरो। हाणे हे जेको बि मूंखे वोट पैसा ॾींदो, माना मां कर्ज़ई आहियां 2-3 लख जो। मूंखे जेको बि माना पंहिंजो पैसा ॾींदो मां वोट उन खे ॾींदुमि। हे मुंहिंजा वोट आहिनि, माना 11 वोट आहिनि साईं। बाक़ी माना हाणे असां माना वोट माना ॾेई थकायूं, पोइ त असांजी कोई ॿुधे ई नथो। माना असांजो बि पाकिस्तानी आहे, मां बि, मुंहिंजो बि जीअण जो हक़ आहे। असांजो बि माना को असांजी बि मदद कई वञे माना ग़रीबनि जी। माना हाणे मां पाण 2-3 लख जो कर्ज़ाई थी वियो आहियां। हाणे आख़िर में एतिरो आहे जो माना चवां थो ख़ुदकशी कयां वञी। माना PS 1 ते असां मोहम्मद उस्मान ॻोल्हे खे वोट ॾींदासीं, जीअं त असांजो मोज़िज़ माण्हू आहे, पाड़े जो आहे। असां वोट कंदासीं पीर पागारे जे हुकुम सां, जे लाइ पीर पागारो चवंदो उनखे असां वोट ॾींदासीं। पोइ पीर पागारो जखराणी जे लाइ चवे त बि उनखे ॾींदासीं, जे सूमरे जे नाले चए त बि उनखे ॾींदासीं। पंहिंजे तरफ़ां कंहिंखे कोन वोट कंदासीं, न को सूमरे खे कंदासीं, न को जखराणी खे। असां अदे उस्मान खे वोट कंदासीं, जेको असांजो पाड़े जो आहे, तमामु मोज़िज़ माण्हू आहे। इंशाल्लाह अॻिते बि कमु कंदो ऐं कंदो ई रहंदो। उनमें लख उमेद आहिनि। असां जैकबाबाद वासियुनि खे चऊं था त उनखे वोट ॾेई कामयाबु कंदा। जी नाज़रीन, आवाम जी तव्हां राय ॿुधी। ही हिकु नंढिड़ो सर्वे जेको असां कयोसीं, तिन में मुख़्तलिफ़ माण्हुनि जो राय हुयो। इन राय के मद्देनज़र रखंदे वधि में हाणे असां इहो चई सघूं था त इहो इलेक्शन वारे ॾींहुं असांखे इहा ख़बर पवंदी त उठ कहिड़ी करवट वेहे थो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।